स्कूलन के अमलन खां बचाइण तालीम कंहिं बि मुल्क जी तरक़ीअ जो बुनियादु आहे। जेकॾहिं असां तालीम खे तहफ़्फ़ुज़ न ॾियूं, ईंदड़ नस्ल इल्म जे रोशनीअ खां महरूम थी वेंदो। तालीम खे अमलन खां बचाइण आलमी ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त जंग जी हालतुनि में बि तालीम खे बचाइणु ज़रूरी आहे, छो त उहो ई अमन, तरक़ी ऐं मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। स्कूल इल्म जो घर, तरबियत जो मर्कज़ ऐं ॿारनि जो ॿियो घर हूंदो आहे। स्कूल उहा जॻह आहे जितां इल्मु मिले थो, उतां ई इंसानियत ऐं मिलनि था। पर जॾहिं स्कूलनि ते हमला थियनि था त रुॻो इमारतूं बचनि थियूं, पर उमेदनि, ख़्वाबनि ऐं मुस्तक़बिल खे बि नुक़सानु पहुचे थो। तंहिं करे स्कूलनि खे हमलनि खां बचाइण अॼु जी अहम तरीन ज़रूरत मां हिकु आहे। तालीम हिक क़ौम जी तरक़ी जो बुनियादु आहे ऐं स्कूल उन बुनियाद जो मर्कज़ आहे। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त सिंध जे केतिरनि ई ॿारनि इलाइक़नि में स्कूल चोरी जो शिकार थी रहिया आहिनि। हीउ रुॻो हिकु आम न पर मुस्तक़बिल ते हमिलो आहे। जॾहिं स्कूलनि मां सामान चोरी थिए थो त उहो इल्म जी रोशनीअ खे विसाइण जे बराबरि आहे। असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त स्कूलनि ते तहफ़्फ़ुज़ क़दम खणूं, छो त स्कूल बचाईंदासीं त तालीम बचाईंदासीं ऐं तालीम बचाईंदासीं त क़ौम जो मुस्तक़बिल महफ़ूज़ थींदो।